साइड मेरो तो कौन दवा खड़ी थी चापोती दवा पी न फिल्स हना पीती तो क्या ठीक थी दी शाबाश आए रईस नौरोज खान के डॉक्टर की दिखाने आयो दवा अच्छी आई है अने ती पी तो द बहुत सही था छा के था जेकॾहिं मां ईअं न कया हा त अॼु असां उन्हनि जे अॻियां टकी टकी लाइ मोहताज हूंदा ऐं हिन समूरी मिल्कियत जा सिर्फ़ ऐं सिर्फ़ उहे वारस हुजनि। बहुत सही जुर्म जुर्म वो तव्हांजो भाउ हुयो को दुश्मन न हुयो। अरे इहो मूंखे तोखां सिखणो पवंदो त मूंखे छा करिणो ऐं छा नाहे करिणो। ॻाल्हि ॿुध, छोरीअ खे अगवा करण जो प्लान ठाह। बाबा साईं मां ये नथो कर सघां, उन्हनि जे राज़ खां सवाइ मां इहो कदम न खणंदुसि। अॼुकल्ह जे वक़्त ॻाढ़नि छोरनि खे कहिड़ी ख़बर त बादशाही कीअं कबी आहे, मिल्कियत कीअं ठाहिबी आहे ऐं उहा मिल्कियत कीअं संभालबी आहे। यह ही हकीकत आहे सरफराज खान जी। अम्मा आहिनि यश खान जे करे सरफराज खान खे कॾहिं माफ़ न कंदसि। जे करे उहे वॾेरा आहिनि त मूं में बि उन्हनि जो रत आहे। हाणे लोह खे लोह ई कटींदो ऐं वरी जेकॾहिं नुक़सानु थियो त पोइ बाक़ी ज़िंदगी बची केतिरी आहे जो मां अञा घोड़ा वेही ॻाड़ींदसि। हाणे जेकॾहिं घोड़ा ॻाड़ींदो सरफराज खान ॻाड़ींदो जेको पंहिंजी गुनाह जी माफ़ी पाण वठंदो। ऐं नौरोज़ जेकॾहिं हिन मामले में पंहिंजे वालिद जो साथ ॾींदो त हू बि मुंहिंजो दुश्मन रहंदो। जेकॾहिं तूं चाहीं त इन मामले में असां शायदि अॻां हेल्प वठी सघूं था। अम्मी तूं इहे कहिड़ी ॻाल्हियूं पई करीं? मुंहिंजो पहिरीं बदिरो इहो शाहिद आहे जंहिं मूंखे अगवा करायो। मां FIR कढाए हिन खे अरेस्ट कराईंदसि। पर फिज़ा अम्मी तव्हां हाणे मायूस थियणु छॾे ॾियो, आऊं आहियां सभु संभाले ईंदसि। ड्रामा सीरियल चंड ग्रहण तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।